नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में उमर मुस्तफ़ा कॉलोनी में बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ मोहल्ले वासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़ जी अॻवानी गुलाम सरवर मंगिरियो इमरान असद मंगिरियो करे रहिया। इन मौक़े ते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो है त नाज़रीन, जीअं त पीर जो ॻोठ उमर मुस्तफ़ा कॉलोनी मुख़्तलिफ़ सहूलियतुनि खां महरूम आहे। अचो त हिन हवाले सां हितां जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल पिया कयूं त हुननि जो छा चवणु आहे। वॾी तकलीफ़ आहे, बरसाति आहे, रस्तो न आहे। हिते घणनि घरनि जी आबादी आहे? 15-20 घर थींदा न आहे। असां सभु ग़रीब माण्हू हिते ॾाढा तंग आहियूं, ॾाढो असां परेशान आहियूं। बरसाति वग़ैरह में एॾी परेशानी आहे जो असां निकिरण लाइ मशगूल आहियूं। चोथों साल थियो आहे असांजे कॉलोनीअ खे का सहूलियत न आहे। पंहिंजो पाण जेको आहे थोरी घणी मदद कई आहे त बि उहो बि रोड ॿुॾियो थो वञे, घिटी का शइ न आहे। हुकूमत जी का सहूलियत न आहे, काई सहूलियत न आहे। तकरीबन 2 साल थी विया आहिनि, 3 साल ईअं वेठा लोड़ न आहे। असां पाण था कमु करायूं पिया। सिंध हुकूमत खे चवंदा असांखे का जेका सहूलियत ॾींदी वञे, जंहिंमें असांखे को सुख घणनि घरनि जी आबादी आहे? 15-20 घर आहिनि हीअं आबादी हिन घिटीअ में। अञा ताईं कुझु ठहियो कोन्हे, छड़ो आसरा आहे गवर्नमेंट ते। घिटीअ जो हाल सफ़ा घिटी डथल आहे ऐं हिते असां हली नथा सघूं। मींहं में सफ़ा वेल हुयो, हाणे पाण बसि मदद कई आहे। गैस बि न आहे हिते सफ़ा। हाणे कहिड़ी हुकूमत खां अपील कयो पिया? हुकूमत खां अपील असां इहा ई आहे त वधीक कुझु न ॾिनो वञे त असांखे घिटी ठाराए ॾियनि ऐं रोड रस्तो भलो ठाराए ॾिनो। कंदड़ अॻवाननि ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त चूंडियल नुमाइंदनि गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां वठी असांजे मोहल्ले खे नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। रहवासियुनि खे कंहिं बि क़िस्म जी का बि सहूलियत न आहे ॾिनी वई। मोहल्ले लाइ गैस, रोड, रस्तो, बुनियादी सहूलियतूं ख़्वाब बणियल आहिनि। जॾहिं त मोहल्ले जी आबादी 15 खां 20 घरनि ते मुश्तमिल आहे। एतिरी आबादी रखण खां बावजूद बि चूंडियल नुमाइंदनि खे सार न आहे लधी। ॿाहिरि निकिरणु आज़ाब बणियल आहे। असां जदीद दौर में बि क़दीमी दौर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। वज़ीर आला सिंध ऐं चूंडियल नुमाइंदनि खे मोहल्ले जी बुनियादी सहूलियतूं फराहम करण जो मुतालबो कयूं पिया। कैमरामैन टीम सां गॾु नोमान ख़ास टेली, अवामी न्यूज़, पीर जो ॻोठ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।